चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी दादू पीर दानिश अली म्यूनिसिपल पार्क में पहुंची पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवान और काउंसलर एम उमर पंवर के तरफा पार्टी ऑफिस में डिनल चाय पार्टी प्रोग्राम में शिरकत कई। उन मौके ते एम उमर पंवर और पीपल्स पार्टी के कारकुनन के वरे अंग आयल मेहमानन ते गुलाब के गुलन की वर्खा करे इस्तकबाल कयो और चेयरमैन पीर दानिश अली के सिंध की सकाफत बोस्की जो पटको ओढ़ायो। तकरीब के खिताब कंदे पीर दानिश अली चयो त उमर पंवर इलेक्शन की मुहिम शुरू कराए छड़ी है। मुझो पढ़ डाडो पीर इलाही बख्श 1973 में हितां इलेक्शन विड़ी हुई त उन वक्त जेके अवां जा वडा हुआ उन्हनि वोट दई एक वडे जागीरदार सरदार खिलाफ वोट दई मुझे पढ़ डाडे के कामयाब करायो हो। ये इज्जतूं दादू जे शहरन असा के दिनियो आहिन। असा पूरी जिंदगी मेहनत कयूं तबे नथा लाहे सघूं। इन ही अज़म सां मां अवां सां वायदो तो करियां त जेके बि अवां जा मसला हूंदा उहे पूरा कया वेंदा। मुझो वालिद पीर मजहरुल हक चवंदो आहे त सियासतदान उहो आहे जेको वर्कर ठाहींदो आहे। वधीक खबरुन ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।